अस्सलाम वालेकुम दोस्तों, माइक्रोसॉफ्ट एक्सेल 2013 जे ट्यूटोरियल में तव्हांखे खुश आमदीद। हिन वीडियो में कुछ एडवांस ऑप्शन आहिनि जेके स्पेशली 2013 में ही आहिनि, उहे तव्हांखे ॿुधाइबा, जंहिंमें फ्लैश फिल आहे, ॿियो टेक्स्ट टू कॉलम आहे, फिल्टर्स आहिनि। अचो त तव्हां वीडियो शुरू था करूं। अच्छा दोस्तों, ही मूं ऑलरेडी कुछ जेका डेटा है फिल कर रखी आहे। ॾिसो, ही सॼी हिकिड़े ई कॉलम में आहे, जंहिंमें मूं जेको सो फर्स्ट नेम, सेकंड नेम, अमाउंट प्लस में जेको सो हुनजो आई डी कोड आहे उहो लिखियो अथमि, लेकिन सभु गॾाए करे लिखियो अथमि। ॾिसो, हिन में क्लिक करण सां हिते शो थिए थो, अदरवाइज़ तव्हां हिन में फार्मूला बार में ॾिसी वठोसि त अली आहे, पोइ उसमें अंडर स्कोर यूज़ थियल आहे, अंडर स्कोर खां पोइ ब्रेकेट में अमाउंट लिखियल आहे, ऐं हीअ जेको सो हाइफन यूज़ थियल आहे, या असीं डैश चऊं, इहो यूज़ थियल आहे। दोस्तों, इहे हिन खे लिखण जो मक़सदु इहो आहे त हाणे जेका फ्लैश फिल आहे न, उहा ऑप्शन छा थो करे, हिकिड़े तव्हां माना पैटर्न मां जेका बि डेटा हूंदी असांखे कढी करे असांखे जेके फिल करे ॾींदो। सपोज़ पहिरीं ॻाल्हि, हिन कॉलम ते डबल क्लिक करियोसि, डबल क्लिक करे असीं अली खे स्टार्ट खणूंसि था, अली खे कॉपी करे भर वारे कंहिं में बि रखोसि। हाणे हिन अली खे हिन कॉलम में कंसीडर करे पियो, ऐं असीं हाणे जेको हिन खे जीअं ई ॾिसो सॼे में करे ॾींदासीं न, सिलेक्ट करे जीअं असीं फ्लैश फिल ते क्लिक कंदासीं, छा में, डेटा में। ॾिसो दोस्तों, डेटा में वञोसि, फ्लैश फिल बीठो आहे, फ्लैश फिल ते क्लिक कंदो तव्हांखे त तव्हांखे हाणे जिथे बि अंडर स्कोर खां अॻु में जेको बि नालो हूंदो तव्हांखे सॼो, ॾिसो, हीअ अली आहे, हिते सनाउल्ला आहे, हिते तौहीद आहे, मोहम्मद आहे, एसेट्रा एसेट्रा, सभु असांखे अलॻि सां फिल करे ॾिनो। ईअं जीअं दोस्तों, जेकॾहिं हिन खे डबल क्लिक करियोसि, हिन में हाणे नेक्स्ट टाइम असां मोहम्मद खे खणूंसि था, ॾिसोसि, कॉपी करियोसि, हिन ते ॾिसो हिन साइड ते जेको सो हिकिड़ो अंडर स्कोर आहे, हिन साइड ते ब्रेकेट आहे। हिन खे पैटर्न खे पाणे करे सम्झी करे फ्लैश फिल जेको असांखे न, उहो असांखे विच में जेको बि अखर आहे, जेको हिन पैटर्न में जेके मैच कंदा, उहे असांखे फ्लैश फिल करे ॾींदो। ॾिसो दोस्तों, हिते मोहम्मद आहे, ख़ालिद आहे, ये ॾिसो सभु डेटा असांखे करे ॾिनी। हाणे असीं चाहियूं था त हीअ डेटा हाणे असांखे जेको अमाउंट आहे न विच वारो, इहो असांखे खणी ॾे ॿिन्ही ब्रेकेट में। त दोस्तों, ब्रेकेट में असां हिन ते पहिरीं करे कॉपी कयोसीं, हाणे पेस्ट कंदासीं। जो छा पियो करो, कंट्रोल सी पियो दॿायां कॉपी करण जे लाइ, पेस्ट करण जे लाइ कंट्रोल वी। तव्हां हितां होम मां कॉपी ऐं पेस्ट बि करे सघो था तव्हां। त हिकिड़ो दफ़ो तव्हांखे जेको तेज़ में जेको न सम्झ में न अचे त दोस्तों, हिन खे सिलेक्ट कयोसि, होम ते क्लिक करे ऐं हितां करोसि कॉपी, ऐं हिते जेको सो हिन करोसि पेस्ट। ठीकु आहे दोस्तों, हाणे हिन खे सिलेक्ट करोसि, जेतिरो तव्हांजे कॉलम जी रेंज आहे ओतिरो सिलेक्ट करे, ऐं डेटा में वञो, डेटा मां फ्लैश फिल ते क्लिक करोसि। ॾिसो, अमाउंट कुझु बि न राहींदो, पैटर्न कहिड़ो सम्झे पियो। हिन खे एंड जेको आहे उहो खणे पियो, ब्रेकेट जेको सो क्लोज़ आहे त ब्रेकेट बंदि आहे, ब्रेकेट में जेका बि डेटा आहे हुनखे खणे पियो। फ्लैश फिल जेको न पाणे ई डायनामिकली जेको सो अंडरस्टैंड करे थो। हाणे हिन खे खणोसि असीं कोड खे, दोस्तों छा था करोसि, कंट्रोल सी दॿायोसि, कॉपी थी वियो, ऐं हिते ख़ाली सेल ते क्लिक करे ऐं कंट्रोल वी दॿायोसि, पेस्ट थी वियो। फ्लैश फिल ते क्लिक करोसि, ॾिसो डेटा दोस्तों सभु खणी ॾिनी असांखे। त फ्लैश फिल जो उम्मीद तव्हां सम्झी विया हूंदा। ॾिसो केतिरे कम जी आहे, केतिरे फ़ाइदे जी आहे। हाणे असीं ॿिए ऑप्शन ते अचूं था, टेक्स्ट टू कॉलम। हिन नेक्स्ट शीट में जेको मूं इहो करे रखियो आहे दोस्तों, हीअ हिकिड़ो ई यानी आहे, जेके ॾिसो न, असीं हिन ते क्लिक कंदासीं त छा आहे, हीअ हिकिड़ो ई जेको आहे कॉलम आहे, हिकिड़ी कॉलम में सभु जेके डेटा लिखियल आहे। हाणे असीं हिन खे जेको न, हिन डेटा खे असीं चाहियूं था त कॉलम में विरहाइजी वञे। असीं छा कंदासीं, टेक्स्ट टू कॉलम। हाणे टेक्स्ट टू कॉलम छा में डेटा खणे थो असांखे, डेलीमीटर जे बेस ते। दोस्तों, डेलीमीटर छा हूंदा आहिनि, तव्हांखे पहिरीं कैंसिल करणो आहे। डेलीमीटर छा हूंदा आहिनि, हीअ ॾिसो, हिन डेटा खे धार छा सां कयो आहे, स्पेस सां मूं धार कयो आहे। ॿियो को बि विच में सिंबल यूज़ कोन थियल आहे, स्पेस आहिनि, यानी कि विच में जेको विथी जेका ॾिनी वई आहे, स्पेस आहे। ठीकु आहे, हाणे हिन ते क्लिक करोसि ऐं तव्हां टेक्स्ट टू कॉलम में वञोसि, उनखे चयो धार करे डेटा खे कॉलम में कीअं विरहाए, डेलीमीटर बेस ते विरहाए असांखे। नेक्स्ट क्लिक करोसि। हीअ असांखे जेके न डेलीमीटर्स जेके आहिनि, जेके असांखे हीअ माना यानी कि इन बेस ते धार करे असांखे कॉलम में विरहाए ॾेई सघो। हिकिड़ो टैब में, सेमीकोलन में, कॉमा में, स्पेस में। हीअ डेटा स्पेस में धार थी रहो, उनखे स्पेस ते क्लिक करे नेक्स्ट करे फिनिश करोसि। ॾिसो दोस्तों, हिन खे असांखे हिन डेटा ॾिसो कीअं असांखे कॉलम वाइज़ विरहाए ॾिनी। ठीकु आहे, हीअ एप्पल आहे, छो त हीअ हिकिड़ो ई जेको हो कॉलम आहे, उन कॉलम में एप्पल खे बाक़ी जेके तइदाद हुआ हिन में विरहाए ॾिनी। अच्छा, हिन खे फ़िलहाल चयो हीअ अञा जेको रहे पियो डेटा, हिन खे तव्हां करे पोइ तव्हांखे ॿुधायां थो। अच्छा दोस्तों, हाणे हिन ते वञूं था, टेक्स्ट टू कॉलम में अचूं था, वरी डेलीमीटर बेस ते असांखे जेको सो सेपरेट करे ॾे डेटा खे, ऐं हिन में छा यूज़ करे, स्पेस में असीं चवंदा कॉमा जे बेस ते, कॉमा खे ॾिसी करे हीअ डेटा खे धार करे ॾे, नेक्स्ट करे फिनिश करियोसि। ये ॾिसो दोस्तों, ठीकु आहे, उम्मीद तव्हां सम्झी विया हूंदा। अच्छा, नंढी करोसि डेटा। अच्छा दोस्तों, ही ठीकु आहे, ये ॾिसो
जंहिंमें बि यानी कि हिते कामा जे बेस ते न हिते अंग जे विच में स्पेस बि आहिनि लेकिन असांखे न कोन कढंदासीं इन टेस्ट को कॉलम खे हिकिड़ो हिकिड़ो करे वरी बि असीं जेको आहे हिनखे स्पेस बेस ते धार करे सघंदासीं। अच्छा दोस्तों लास्ट जेको रहे थो जंहिंमें सेमी कॉलन बि यूज़ थियल आहे ऐं कॉमा बि यूज़ थियल आहे। असीं ॿिन्ही खे यूज़ कंदे तव्हांखे ॿुधायां थो कीअं था करे सघूं। नेक्स्ट करियोसि हिकिड़ो कॉमा आहे ॿियो छा में सेमी कॉलन आहे। हे ॾिसो दोस्तों सेमी कॉलन आहे सेमी कॉलन आहे बट कॉलन आहे कॉलन में अदर में तव्हां ई करे ऐं तव्हां शिफ्ट ऐं कॉलन विच में ॾिसो स्पेस करियो। हाणे कॉलन जी निशानी अदर में असांखे का बि सिंबल आहे न उहा बि ॾेई सघूं था। अच्छा हीअ हाणे कॉलन वारी जेका डेटा उहा बि धार थी आहे प्लस जेका कॉमा वारी आहे उहा बि धार थी आहे। नेक्स्ट करे फिनिश करियोसि। हाणे ॾिसो दोस्तों एप्पल 5 बनाना 5 लेकिन निशान ॾिसो ख़तम थी वियो जेके हिन में छा हो निशान ऑलरेडी कॉलम्स हुआ कॉलन हुआ ऐं ॿियो कंट्रोल जेड करे ॾिसी वठो दोस्तों हिकिड़े कॉलन आहिनि सेमी कॉलन न बल्कि कॉलन आहे ॿियो प्लस कॉमा आहे। ठीकु आहे कॉमा ऐं सेमी कॉलन ते बि असां जेको सो कयोसीं हिनखे अंडू कयोसीं। हाणे रेडो करियोसि त पोइ सॼी डेटा अची वई। दोस्तों अंडू ऐं रेडो ही बीठा आहिनि ऑप्शन्स। कंट्रोल जेड मीन्स रेडो वापसी में जेका प्रीवियस जेका डाटा उहा अची वेंदी ऐं रेडो करियोसि जेको असां चेंज कयो असीं चवंदा ठीकु आहे उहा चेंज असांखे एक्सेप्टेड आहे। हीअ बि सम्झी आया। हाणे असांखे जेको नेक्स्ट आहे न उहो असांखे तव्हांखे फिल्टर सम्झाइणो आहे। फिल्टर छा हूंदा आहिनि दोस्तों उनजे लाइ असीं छा था करियोसीं हीअ हिकिड़ो डेटा ऑलरेडी लिखी रखी आहे तव्हांजे लाइ कैटेगराइज़ थियल आहे डेटा असल में फिल्टर में असांखे न सम्झ में ईंदी आहे जॾहिं जेकी डेटा कैटेगराइज़ कयल हूंदी आहे या असीं चाहियूं था त उनखे अलॻि सां जेको अलॻि अलॻि कैटेगरी ॾिसूं। हीअ ॾिसो हिन में कैटेगरी में छा आहे हिकिड़ी इलेक्ट्रॉनिक्स जी कैटेगरी में आहिनि ॿियो इलेक्ट्रिक जी कैटेगरी में हिकिड़ी इलेक्ट्रॉनिक्स आहे ॿियो इलेक्ट्रिक आहे। ठीकु आहे हाणे हिन ते हेडर खे सिलेक्ट करे ऐं फिल्टर ते क्लिक करियोसि। डेटा में फिल्टर बीठो आहे फिल्टर ते तव्हां क्लिक कयो। हाणे असीं चाहियूं था त जेके बि जेके इलेक्ट्रॉनिक्स आहिनि उहे आइटम असांखे शो कराए। कैटेगरी ते क्लिक करियोसि सिलेक्ट में सिर्फ़ु इलेक्ट्रॉनिक्स न हाँ इलेक्ट्रॉनिक्स सिलेक्ट करियोसि। ॾिसो जेके बि इलेक्ट्रॉनिक्स आहिनि असांखे इलेक्ट्रॉनिक्स ई शो कराईंदो त ऐं जेकॾहिं असीं ख़ाली इलेक्ट्रिक वारा ॾिसणु चाहियूं था हीअ ॾिसो हीअ इलेक्ट्रॉनिक्स ख़तमु करे इलेक्ट्रिक असांखे ॾेखार डेटा असांखे इलेक्ट्रिक जेका कैटेगरी जी कहिड़ी उहा असांखे शो कराए पियो। उनखे अलावा असीं चाहियूं था ठीकु आहे सिलेक्ट ऑल शो करा। फिल्टर खे ख़तमु कजे न दोस्तों क्लिक करे ऐं फिल्टर ख़तमु करियोसि। सॉरी डेटा में नथा ख़तमु करणु चाहियो टोस्ट अमाउंट में तव्हां ॾिसो त कहिड़ी कहिड़ी अमाउंट जेकॾहिं शो कराए तव्हांखे हिते एरो ते क्लिक करे तव्हां डिटेल में तव्हां चाहियो था त कहिड़ी शइ जे ॾिसो शो कराए असांखे जेकॾहिं हिकु बार बार जेका आई हूंदी न त तव्हांखे उही हाणे सपोज़ ॾिसो असीं चाहियूं था सिर्फ़ु एक्सेसरीज़ शो कराए त एक्सेसरीज़ शो कराए पियो ॾिसो जेके इलेक्ट्रॉनिक्स में ई आहे। ठीकु आहे असीं चाहियूं था एक्सेसरीज़ खे छॾियोसि असीं चाहियूंसि था मोबाइल्स जेके आहिनि उहे असांखे शो कराए ॾिसो दोस्तों मोबाइल शो कराए पियो त फिल्टर असांखे इन कम जी आहे। इन ते क्लिक करियोसि ऐं सिलेक्ट ऑल करियोसि या असीं क्लियर फिल्टर बि करे सघूं था। दोस्तों फिल्टर फ्लैश फिल ऐं टेक्स्ट टू कॉलम तव्हांखे सम्झ में आया हूंदा।